नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी तालुके जे यूनियन काउंसिल सामारा मोरी जे ॻोठनि सईद खान मरी, ईदो मरी, पीरो मरी, जान मोहम्मद मरी, जागड़ मरी जे सवें ॻोठाणनि पारां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ सईद खान मरी, राणो मरी, खैर मोहम्मद मरी जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं पाणी निकाल करे ॾिनो वञे जा नारा हंया पिया। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स जे मुताबिक़ उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हो त बरसात खे 5 महीननि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर हिन वक़्त ताईं असांजे ॻोठनि में पाणी बीठल आहे। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल, वज़ीर आला सिंध समेत हाई कोर्ट पारां 15 ॾींहं अंदरि पाणी निकाल करण जो हुकुम त जारी कया विया, पर अफ़सोस जो इन्हनि हुकमनि ते अमल न थी सघियो आहे। ॿिए पासे असां ॻोठाणनि जा सवें ॿारड़ा पोलियो जी वैक्सीन खां महरूम रहिजी विया आहिनि, छाकाणि त असां मुतालबा रखिया हुआ त बरसाती पाणी निकाल कराए ॾिनो वञे त पोइ वैक्सीन कराईंदासीं, जंहिं करे न त मुतालबा मञिया विया न ई वैक्सीन थी सघी आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर असांजी ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल कराए असांजी जान अज़ाब मां कढी वञे। पानी का गलगीर तराई जो कटायो घर बचायो, 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 पानी का बचायो घर बचायो, सही रबारो बचायो बचायो, पानी कटायो बाजार यार का मौजूद है जाता है घर पानी चैन कटायो घर बचायो और तब मरन